डॉक्टर मुश्ताक फुल साहब बेसिकली मुझे पाड़े जो है मुझे ताल्लुक रानीपुर सां ही आहे कि असां एफएम रेडियो जो चलान था एफएम रेडियो पूरी सिंध में एक असां नेटवर्क आहे सखर लाड़का गोरो मीर खास रेडियो जो वाले सां रोज़ाना असां शायरी के दोस्तन के ॿुधाईंदा आहियूं पर असां हिन जी गुज़ारिश कंदा आहियूं दोस्तन जे लाइ शायरनि जे लाइ हिकु प्रोग्राम हूंदो आहे हफ़्ते वारो प्रोग्राम आहे कि अदबी प्रोग्राम में असां शायर फनकार अदीब सुगर ॿुधाईंदा आहियूं तो जेके भी पुलिस मुशाहिदो आहे जेके बि असांजा दोस्त आहिनि जिन दोस्तनि सां असांजो राब्तो न आहे हिननि जी गुज़ारिश इहा हूंदी तव्हां असां सां राब्ते में अची करे असांजो नंबर हूंदो हौज़ान साहब वटि आहे साईं वफ़ा यासीन साहब वटि आहे हिन राब्ते में अची करे हिकिड़ी अवां जी हौसला अफ़ज़ाई थी असां इहो चयो आहे दोस्तनि खे टाइम ॾियण जी हौसला अफ़ज़ाई कयूं हिन में असांजी बि हौसला अफ़ज़ाई आहे तव्हांजी बि त असांखे ख़ुशी थींदी जॾहिं तव्हां असांखे टाइम ॾींदा हिकिड़ो गज़ल पेश कंदासीं जेको मुख़्तसिर आहे अखई पहर मन खे तुंहिंजी तलब तव्हां सिक घोरी सतायो आहे अची पाण सवार साजन तुंहिंजी सिक में पयो बांसरा साजन तुंहिंजी सिक में पयो बांसरा तुंहिंजे नींहं कयो आहे मूंखे निर्वाह न पाण आहीं न आयो कासिद करियां इंसार न पाण आहीं न आयो कासिद करियां इंसार न आदीअ को अहिड़ो गुज़रियो ईअं हर बार दाहूं करियां दर्द फ्राक में दाहूं करियां दर्द फ्राक में मन सुणी करे मेहर मिलण जी हाकिम नकियल आहे। वाह सही हाकिम वाह सही। वॾी महिरबानी